फील्ड मार्शल आसिम मुनीर जी एजाज़ में GHQ रावलपिंडीअ में शहीदनि जे यादगार ते ख़सूसी गार्ड ऑफ ऑनर जी तक़रीब। फील्ड मार्शल शहीदनि जे यादगार ते गुल रखिया ऐं दुआ घुरी। फील्ड मार्शल आसिम मुनीर एजाज़ क़ौम हथियारबंद फ़ौजनि ख़ासि तौर ते सिविल ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे शहीदनि ऐं अॻूणनि फ़ौजनि जे नाम करे छॾियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो त हीअ अवार्ड पाकिस्तानी क़ौम ऐं फ़ौज जी बहादुर मर्दनि ऐं औरतुनि खे भेटा पेश करणु आहे। एजाज़ भारतीय जारियत ख़िलाफ़ शीहे जी दीवार बणियल शहीदनि खे भेटा आहे। पाकिस्तान चीन ऐं अफ़गानिस्तान जो सीपे खे अफ़गानिस्तान ताईं वाध ॾियण ते इतफ़ाक़। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी चीनी परॾेही वज़ीर वांग ज़े सां मुलाक़ात बाद अफ़गान परॾेही वज़ीर सां बि मुलाक़ात। सफ़ारती लाॻापनि खे हथी ॾियण ऐं वापार वधाइण समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। टिनी अॻवाननि त्रिमुल्की सहकार खे ख़िते जी सलामती ऐं वापारी लाॻापनि लाइ अहम करार ॾिनो। इसहाक़ डार पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी सलामती ऐं दिफ़ा वरी हक़ जे चीन पारां मुस्तक़िल हिमायत ते थोरा मञिया। वांग ज़े चयो त चीन पाकिस्तान खे फ़ौलादी दोस्त ऐं हर मौसम जो भाईवार सम्झे थो। चीन पाकिस्तान सां गॾिजी ख़िते जी अमुन ऐं तरक़ीअ लाइ कमु कंदो रहंदो। खुसदार भरिसां स्कूली बस वेझो धमाको, 4 स्कूली ॿारनि समेत 6 ॼणा शहीद। ISPR चयो आहे त भारतीय इंस्पॉट दहशतगर्दनि स्कूली बस खे निशानो बणायो। हमले जी रिथाबंदी भारत में थी। अमर बलोचिस्तान में मौजूद भारतीय प्रॉक्सीज़ कयो। जंग में नाकामी बाद भारत बलोचिस्तान ऐं KP में प्रॉक्सीज़ ज़रिए दहशतगर्दी कराए रहियो आहे। दहशतगर्द हमलो कंदड़नि ऐं संदन हौसला वधाईंदड़नि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वेंदो। सदर वज़ीर आज़म वफ़ाक़ी घरू वज़ीर बलोचिस्तान जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि पारां दहशतगर्द हमले जी मज़म्मत। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त भारत जी हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि खे मुकमल तौर ते चिथियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त भारतीय सरपरस्तीअ में पलिजंदड़ दहशतगर्दनि खे बख़्श न कयो वेंदो। सरफराज़ बुखटीअ जो चवणु हो त दुश्मन हाणे मासूम ॿारनि खे निशानो बणाइण ते लही आयो आहे। दहशतगर्दनि जो पीछो कयो वेंदो। मोहसिन नक़वी जो चवणु हो त दहशतगर्दनि जो ख़ात्मो ज़रूरी आहे। भारत सिंध तास मुआहिदे जी भञकड़ी कई आहे। पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। एटमी मुल्कनि में जंग थी त नतीजा ॿिनि मुल्कनि ते महदूद न रहंदा। खिते खे दहशतगर्दीअ खां पाक करण जो हल कढणो पवंदो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मौजूदा सूरतहाल खे जारी रखणु भारत जे बि हक़ में न आहे। कश्मीर दहशतगर्दी ऐं पाणी वारे मसइले जे हल ताईं अमुन क़ाइमु नथो थी सघे। पाकिस्तान अमुन ऐं सच सां गॾु बीठल आहे। भारत जो मौक़िफ़ कूड़, नफ़रत ऐं विरछ ते ॿधलु आहे। अमुन पसंद माण्हू आहियूं, अमुन सां रहणु चाहियूं था, पर जारियत जो मुंहतोड़ जवाब ॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त भारत सदाईं बिना सबूतनि जे इल्ज़ाम लॻाया आहिनि। आलमी बिरादरी जे साम्हूं समूरियूं साबितियूं रखियूं वेंदियूं। खुरम दस्तगीर जो चवणु हो त भारत आबी जारियत करे रहियो आहे। भारत गैर ज़िम्मेवार रियासत आहे जंहिंजो रवैयो जारहाणो आहे। सेनेटर फैसल सब्ज़वारी जो चवणु हो त दुनिया खे भारतीय अग्रह खां आगाह कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच में जजिस ट्रांसफर केस जी ॿुधणी। PTI बानी ऐं ॿियनि जा वकीलनि जा दलील। आइनी बेंच चयो त जजिस नाहे चयो त PTI बानीअ खे रिलीफ ॾियण ते खे निशानो बणायो वियो आहे। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी जुमे ते मुलतवी करे छॾी। सिंध हुकूमत पोलियो ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस जो ऐलान करे छॾियो। पोलियो बाबति इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरे मुल्क में पोलियो जो ख़तरो मौजूदु आहे। पोलियो जे ख़ात्मे लाइ तुर्त ऐं गॾियल कार्रवाई अंटर आहे। पोलियो ख़िलाफ़ जंग असुल में एतमाद ऐं मसावात जी जंग आहे।
केपी जे इलाइक़े बनू में चेक पोस्ट ते दहशतगर्दन जो हमलो, 2 पुलिस एहलकार शहीद। डीपीओ बनू मूजिब दहशतगर्दन पुलिस चेक पोस्ट खे धमाकेदार मादे सां उड़ायो, जंहिं बाद फायरिंग जी ॾेवट दौरान 2 पुलिस एहलकार शहीद थी विया। सिंध हाई कोर्ट कराची में इंटरमीडिएट बोर्ड सखर रफ़ीक अहमद फुल खिलाफ जांच वारी केस की ॿुधणी। अदालत पारां चेयरमैन इंटरमीडिएट बोर्ड सखर रफ़ीक अहमद फुल ते कावड़ जो इज़हार। अदालत पारां रफ़ीक अहमद फुल खिलाफ जांच जारी रखण जी हिदायत। जस्टिस मोहम्मद इकबाल कलड़ो रिमार्क्स ॾींदे चयो त रुगो करप्शन करण लाइ वेठा आहियो, क़ौम जी कहिड़ी ख़िदमत करे रहिया आहियो सभु ख़बर आहे। तव्हां तालीम जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे, पैसनि एवज़ ॿारनि खे गिरे ॾिना वेंदा आहिनि, असांखे सभु ख़बर आहे। सिंध में पानी खोट सबब आबादगार तबको सरापा एहतजाज बणियल। जोडे में गुज़िरियल 5 महीननि खां पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। मीरपुर ख़ासि मिठी रोड ते ट्रैफ़िक मुअतल। कुंडरी शाख जी पुछड़ी जे आबादगारनि जो बि पानी खोट ख़िलाफ़ STO ऑफिस सां अॼु धरणो, पानी फराहम करण जो मुतालबो। कनकोट में फुर दौरान पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिलो। मुबैना तौर ॾोहारनि जी गोली लॻण सबबि मासूम ॿारड़ी क़तल। 2 सालनि जी मासूम गुल ख़ातून गोली लॻण सबबि फौत थी वई। पुलिस चयो आहे त ॾोहारी फुर करे रहिया हुआ त पुलिस सां मुक़ाबिलो थियो। ॾोहारनि जी गोली लॻण सबबि नींगरी फौत थी आहे। टंडो मोहम्मद खान में पीअण जे पाणी जो बहिरान संगीन थी वियो। एक्शन कमेटी जी सॾ ते पाणी बहिरान ख़िलाफ़ म्यूनिसिपल ऑफिस आॾो शहरनि जो धरणो। मुज़ाहिरीन चयो त इंतज़ामिया शहरनि खे उञ विघे मारणु चाहे थी। वाटर सप्लाई जो पाणी हाणे मुकमल तौर ते बंदि आहे, मसइलो हल कयो वञे। हैदराबाद में सप्लाई जो 5 महीना अॻु भर्ती थियल लेक्चरर्स खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। ट्रेज़री ऑफिस आॾो धरणो, लेक्चरर्स जूं पघारूं जारी करण जो मुतालबो। बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी 55वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। हैदराबाद में तक़रीब ॾिठल खेसि भेटा पेश कई वेंदी। ऐं बांग्लादेश खिलाफ़ T20 सीरीज़ लाइ PCB 16 रुकनी स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। क़ौमी टीम जी क़यादत सलमान अली आगाह कंदो। मैचेस कज़ाफ़ी स्टेडियम में खेॾी वेंदियूं। स्क्वाड में शादाब खान, इब्रार अहमद, फ़हीम अशरफ, फ़खुर ज़मान, हारिस रऊफ़ शामिल। हसन अली, हसन नवाज़, हुसैन तलत, मोहम्मद इरफान खान, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस भी स्क्वाड में शामिल। मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, साहबज़ादा फरहान ऐं साइम अयूब खे भी टीम जो हिस्सो बणायो वियो। शाहिन शाह आफरीदी, मोहम्मद रिज़वान ऐं बाबर आज़म स्क्वाड जो हिस्सो न आहिनि।